वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सऊदी दौरे बाद बरतानिया पहुची वियो। वज़ीर आज़म लंडन में तरसण बाद बरतानिया जी हुक्मराननि ऐं पाकिस्तानी ताजिर बिरादरी सां मुलाक़ात कंदो, जॾहिं त सुभाणे ओवरसीज़ पाकिस्तानी फाउंडेशन जी तक़रीब में शिरकत बाद ख़िताब कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ स्विट्ज़रलैंड जे शहर जिनेवा में अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी अयादत कई। सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी कम्युनिस्ट पार्टी के सेक्रेटरी सिंध क्यानिंग चिंग सां मुलाक़ात कई। उन मौके ते गवर्नर सिंध क्यानिंग ऐं ॿिया मौजूद हुआ। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त चीन जी आवाम सां यकजहत ऐं सिंध क्यानिंग जी तरक्की तारीफ़ जे क़ाबिल आहे। चीन सां ज़राअत, सनत, नई टेक्नोलॉजी जे शोबनि में लाॻापिया वधाया वेंदा। पाकिस्तान दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ चीन सां ताउन जारी रखंदो। गॾियल क़ौमुनि वारे इजलास में पाकिस्तान के सफ़ीर आसिम इफ्तिख़ार वाज़े करे छॾियो त पाकिस्तान फ़लस्तीन के आज़ाद रियासत बणाइण लाइ कोशिशूं जारी रखंदो। क़ौमी सलामती इजलास में ख़िताब कंदे चयो त गज़ा में इसराइली जारियत खे हथी वठराई वई। रोज़ाने सवें फ़लस्तीनी शहरनि खे शहीद कयो पियो वञे। ख़ोराक न हुजण सबबि ॿार बुख ते मरी रहिया आहिनि। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान अमन मार्च के खिताब कंदे चयो त मुस्लिम मुल्कनि खे गॾु थियण जी ज़रूरत आहे। अॼु फ़लस्तीन मथां कब्ज़े ख़िलाफ़ ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। असांखे फ़लस्तीन हवाले सां चिटो मौक़िफ़ रखण जी सख़्त ज़रूरत आहे। बलोचिस्तान के इलाइक़े चमन में पाक अफ़गान बॉर्डर वेझो टैक्सी स्टैंड ते धमाके के नतीजे में 6 माण्हू फोत थी विया। डिप्टी कमिश्नर मूजिब धमाके सां 6 माण्हू फोत थिया, जॾहिं त 3 ॼणा ज़ख़्मी थी विया। चमन अस्पताल में इमरजेंसी नाफ़िज़ कंदे अस्पताल अमले के फौरी तलब कयो वियो आहे, जॾहिं त धमाके जो मवाद मुसाफ़िरनि जे सामान में रखियल हो। धमाके बाद पुलिस ऐं सिक्योरिटी फोर्सिस जा दस्ता वाक़े वारे हंधि पहुची विया।